ब्रेकिंग न्यूज़। समारो टाउन ऑफिसर फरहान लिगारी खिलाफ अदालत जो सख्त कदम, अवाम जो सख्त रद्दअमल। समारो टाउन कमेटी जो बदनाम ऑफिसर फरहान लिगारी जेको करप्शन जो बादशाह ऐं ग़रीबनि जो रत चूसण वारो सॾियो वञे थो। हिक केस में अदालत में पेश न थियण ते कोर्ट सॻोई तरफ़ां 25,000 रुपयनि जो ॾोह लागू कयो वियो। अदालत फरहान लिगारी खे हिक हफ़्ते अंदर पेश थियण जो हतमी हुकुम ॾिनो आहे। ॿिए पासे टाउन कमेटी जो 11 सालनि खां ख़िदमत कंदड़ मुलाज़िम अशोक कुमार माली जेके सियासी बुनियादनि ते नौकरी तां बरतरफ़ कयो वियो हो, 3 सालनि खां संदसि पघारूं बंदि कयूं वयूं हुयूं, पंहिंजे हक़नि लाइ अदालत सां रुजू कयो हो। अॼु फरहान लिगारी जी अदालत में पेश न थियण ते अवामी गुस्सो उभरियो आहे। सोशल मीडिया ते फरहान लिगारी खिलाफ सख्त रद्दअमल साम्हूं अची रहिया आहिनि। अवाम मुतालबो करे रहियो आहे त करप्शन में मुलवस फरहान लिगारी जहिड़नि ऑफिसरनि खे जल्द खां जल्द सज़ा मिले, जी ग़रीबनि जो हक़ जो तहफ़्फ़ुज़ थी सघे। फरहान लिगारी ग़रीबनि जो रत चुसींदड़ आहे, अहिड़नि ऑफिसरनि जी जगह जेल आहे। इंसाफ़ जो मुतालबो कयूं था। अशोक कुमार ऐं ॿियनि मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। समारो जा माण्हू अदालत जे इन कदम खे साराहिनि था ऐं उमेद कनि था त जल्द करप्शन जो शिकार अदारनि मां अहिड़नि ऑफिसरनि खे ॿाहिरि कढियो वेंदो। वधीक अपडेट लाइ ॾिसंदा रहो सोशल मीडिया सेंटर सिंध।